असांखे मस्जिद वञिणो हो न, हे काॾे घुमाई गाॾी? बाबा हिकिड़ो ज़रूरी कमु आहे, दोस्त सां मिलणो आहे, उन्ही खां पोइ हलूं था मस्जिद। अॼु इबादत जी राति आहे, मस्जिद में महफ़िल बि शुरू थी वेंदी ऐं उन खां पोइ क़ब्रिस्तान बि वञिणो आहे। बाबा मां फ़िक्र न कयो, असां वक़्त ते मस्जिद पुॼी वेंदासीं। अॼुकल्ह जे नौजवान नसल जो इहो ई मसइलो आहे, कॾहिं छा करिणो आहे कंहिंखे कुझु ख़बर न आहे। अड़े पुट, तुंहिंजे दोस्त जो घर केतिरो परे आहे? ईअं न थिए तुंहिंजे दोस्त जे करे मुंहिंजी दुआ मिस थी वञे। ही राति साल में हिकु भेरो ईंदी आहे। बाबा अवां टेंशन न कयो, असां जल्दी वापसि अची वेंदासीं। अड़े पुट, इबादत जी राति आहे, गुनाह माफ़ करण जी राति आहे, तूं अलाए छो मूंखे हिते वठी आयो आहीं? अचो। हे तूं किथे वठी आयो आहीं मूंखे? बाबा हिकु मिंट अंदरि त तूं घर हलो, हल। मुंहिंजी ख़ातिर हिकु मिंट अंदरि त हलो, हल घर हल। अंदरि त हलो। अव्हांखे ख़बर आहे बाबा, हाल ई में चाचा जो एक्सीडेंट थी वियो, जंहिंमें उन्हनि जी हिकिड़ी ॼंग ज़ाया थी वई आहे। 3 साल गुज़री चुका आहिनि बाबा। अव्हां जी नाराज़गी केसिताईं हलंदी? आख़िर अव्हां इन वाक़े खे विसारियो छो नथा? जेको थियणो हो सो थी वियो। पुट, तुंहिंजे चाचा त विसारे छॾियो माज़ी जी ॻाल्हियुनि खे, हींअर उन्हनि खे वरजाइण जो कहिड़ो फ़ाइदो? अव्हां ॿई हिक ॿिए खे सलाम त परे जी ॻाल्हि, पर ॻाल्हाईंदा बि न आहियो। अव्हांखे ख़बर आहे, अव्हां जी ही हालत ॾिसी असांजे ॾाॾे खे केतिरी तकलीफ़ थींदी हूंदी। प्लीज़ बाबा प्लीज़, अॼु वॾी राति आहे, हिक ॿिए खे माफ़ करे छॾियो, छो त अॼु राति उहो ई बख़्शियो वेंदो जंहिंजी दिलि नफ़रतुनि खां पाक हूंदी। हाणे असांखे वधीक पंहिंजी दिलनि में नफ़रतूं न रखणु घुरिजनि, छो त बाबा ज़िंदगी जो को बि भरवसो कोन्हे। अचो असां हिक ॿिए खे माफ़ करियूं ऐं अल्लाह पाक खे राज़ी करियूं। अचो। शब बारात अचण वारी आहे। हिन बाबरकत राति में नेकियुनि जे ज़रिए पंहिंजे गुनाहनि खे मिटाइण सां गॾोगॾु पंहिंजे मिटनि माइटनि जे रंजिशुनि ऐं नफ़रतुनि खे बि मिटायो। नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, 6 माण्हुनि जी हिन राति याने शब बारात में बख़्शिश न थींदी। नंबर 1 शराब जो आदि, नंबर 2 माउ पीउ जो नाफ़रमान, नंबर 3 ज़िना जो आदि, नंबर 4 क़ते तालुक़ करण वारो, नंबर 5 तस्वीर ठाहिण वारो, नंबर 6 चुग़लखोर। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।